असांजे सूरत शहर जे प्यारनि ट्रस्टी भाउरनि खे ऐं सॼी संगत खे धन अहिड़ो ई सुंदर स्थान ठाहियो आहे। तारियूं त वॼायो। हे स्थान ॾिसी मुंहिंजी त रग रग ठरी पई त छा त स्थान आहे। स्वर्ग खां बि वधीक सुंदर स्थान ठाहियो अथऊं। पुछो मान भाई घणा पैसा लॻाइनि? सॼो पैसनि खे छा करिणो आहे। पाणी ॾियण वारा ॾींदा आहिनि, असां शेवा कंदा रहंदा आहियूं। कहिड़ो न सुंदर आहे। ॾिसो त सही तरह लॻे पियो न। रैकोट खां बि वधीक केॾी वीचारनि महिनत कई हूंदी। मूंखे त एॾी दिलि ख़ुशि थींदी आहे हिननि जी शेवा ते। प्यारी साध संगत, अवां सभिनी खे खूब 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 धन्यवाद आहे जो पंहिंजा समूरा कम कारियूं छॾे सत्संग में अची रहिया आहियो। सुभाणे परम पूजनीय जय बाबा जन जे वर्सीअ जो आख़िरी ॾींहुं आहे। उहो कार्यक्रम जी सूचना प्यारो रूपचंद तव्हांखे ॾींदो। उन खां अॻु में मां तव्हांखे उल्हासनगर आश्रम ते निजधाम आश्रम गांधी रोड उल्हासनगर 5 उते भी 6 जुलाई खां 12 जुलाई ताईं गुरु पूर्णिमा जो उत्सव ॾाढे धूमधाम सां मल्हाईंदासीं। अनेक महापुरुष उते अचणा आहिनि। तव्हां सभिनी खे मां हार्दिक निमंत्रण निजधाम ट्रस्ट जे पारां ॾियां थो त सभई ज़रूरु उते अचिजो। ॾिसो अॼु उल्हासनगर खां 4 बसियूं आयूं आहिनि। तंहिंखां पोइ ॿिया केतिरा प्रेमी ट्रेननि में आया आहिनि। कोटा, ग्वालियर, बड़ौदा, गोधरा, संतरामपुर, अहमदाबाद, नवसारी, उल्हासनगर, अलाए ॿिया बि नंदरबार, अलाए किथां किथां जा प्रेमी अॼु आया आहियो। मूंखे एॾी ख़ुशी थी आहे जो मां वर्णन नथो करे सघां। आशा आहे त हर साल तव्हां ईंदा ई रहंदव। ही पंहिंजो फर्ज़ तव्हां ज़रूरु निभाईंदा रहंदव। जय बाबा भगवान की जय।